बखत हुसैन रोडन के कम ते ठेकेदारन सां कम पियो करे। पोइ उन जे वजह सां रमज़ान शरीफ़ जी 9 तारीख़ ही अचे पियो राशन वठण खैरपुर मां चैनशाह मां। पोइ उते जो आयो त माना मोटंदे हुन सां अहिड़ो ई को चकर थी जो कोई बि माण्हू हुआ जेके हिनखे मारियूं हलिया विया। असांजी का बि ख़बर न विच जी न रही। जॾहिं असांजे फ़ोन आई विच वारनि जी असां वञी उते पहुतासीं। हद ते एस जो साहब बचायो खान पहुतो। उन पंहिंजी रिपोर्ट लिखी केस दाख़िल करे लिखियईं। चैनशाह अस्पताल में असांजो भाउ पहुतो। मां भेण मुंहिंजा भाउ मुंहिंजा पुटड़ा उते पहुतासीं। असां उते ओॾी महिल आयासीं फोत थियल हो। उते असां रड़ियूं दांहूं कयूंसीं। असांजी कंहिं बि न ॿुधी न कानून न कोर्ट न कंहिं बि असांखे जवाबु न। असां अपील था कयूं त असांखे पंहिंजे भाउ जो इंसाफ़ खपे ऐं असांखे भाउ पंहिंजे जो अदल इंसाफ़ थिए। असांजो नंढड़ो भाउ हो, असांजो भाउ असांजो रिंद हा। उन में रिंदनि जा नाला 3 हिन जेको हयात ऐं हमीद ऐं जेको सो ख़ालिक उन्हनि जा मूंखे दाबा आयल हुआ। मां उन ॾे मेल वठी वई हुअसि। मां मोटियमि मुंहिंजे होटल ते फ़ोन कयईं त वक़्तु हुसैन तूं किथे आहीं? हुन चयसि मां होटल ते वेठो आदा ख़ालिक। चई ख़बरदार थी वेझा मां तुंहिंजो महिमान आहियां। मूंखे तुंहिंजो तॾो मना ॾिठल आहे। मां तोखे मारींदुसि। पोइ उन खां बाद में मूं चयोमांसि दादा तूं ॿ वेहणा सेरांदी करे रख। मुंहिंजो भाउ तोॾे न ईंदो। तूं न अच मुंहिंजो भाउ तोॾे ईंदो। चई 2 वेहणा छा मां हिन जी माई बि सेरांदी कयूं सुतो पियो आहे भली मूंखे मारे वञे। सबबु इहो आहे त मुंहिंजो भाउ पंहिंजी सौट खणी वियो हो। उन खां वजूद में उहा मुंहिंजी साम ई उते साम खां पोइ उन रिंदनि वटि साम ई ख़ालिक हयात ऐं हमीदारनि वटि। पोइ हमीद जो मुंहिंजे भाउ सां राब्तो हलंदो पियो अचे। उन ॾींहुं बस असां ठेकेदार ॻाल्हि कई त जेको आहे सो तव्हांजे भाउ ॾे ॻाल्हि थी अचे त निकिरी वञी ॿाहिरि थो ॻाल्हाए तव्हांजो मसइलो अलाए कहिड़ो आहे। असां सां बि सचो न पियो थिए। पोइ उन माईअ सां पोइ राब्तो करे अलाए उन रिंद सां पोइ विच वारे सां राब्तो करे पोइ उन जी वजह सां असांजो भाउ उतां उज़्र खाई कयूं मोटे पहुचनि। उहो जेको हयात आहे हिन सां राब्ते में लॻो पियो अचे। उनजो साइमा नालो आहे। उहा उन्हनि रिंदनि वटि आहे। मां 2-3 चकर उन्हनि ॾे वई आहियां पंहिंजी मेड़ वठी न्याणियूं वठियूं शाशत गर्द चाढ़े असां सां जहिड़ो करे हमिलो करे मूंखे हथियार बंद मुंहिंजे पोयां छॾे काठियूं लकड़ियूं खणी असांजे नंगनि सां विढ़नि पिया। उतां निकिरी मां बहराम ख़ान वटि आयसि। बहराम ख़ान खे चयमि त तुंहिंजी ज़ात आहे तुंहिंजो ॻोठु आहे बाबा साईं असांजो अदल इंसाफ़ कर। असांखे जेको आहे सो तूं असांखे पंहिंजी साम मोटाए ॾे। तूं हुन शहर जो वॾो ई अगरि मुंहिंजो भाउ तो वटि आयो त तुंहिंजे बंगले ते तो वटि साम हो हिनमहिल जे मां कानून पुलिस ॾाढ़ींदसि त तुंहिंजी गिला आहे तूं मूंसां मदद कर। मां तोखे न्याणियूं वठी आहियां। उन जे वजह सां मूंखे चयईं मुंहिंजी का बि नथी हले तूं मोटी वञ। वरी बि मां उन वटि ॿिए चकर बि वियसि। मूंखे चई त हुनजो पीउ वठी आहे त मां तोखे जेका सो छोकिरी ॿांह मां वठी ॾियां थो। मां चयोमांसि ठीकु आहे बाबा मां तुंहिंजे छोकिरी वठी ईंदसि। वरी मां उते पहुतसि। मां भाननि में आयसि। मूं ॾे ॻाल्हि कयईं मां तुंहिंजे छोकिरी मोकिलियां थो तूं मोटी आहे। अगरि मुंहिंजे छोकिरे खे थपा थुपी न कजो मुंहिंजी ॿांह मोकिले छॾिजो तव्हां पंहिंजी छोकिरी वठी हलिया वञिजो। उन जे वजह सां बाबा साईं मां अचे पहुतसि। मूंखे चई लालबाग में गाॾियूं झले बीहो छोकिरी अचेव थी। जेॾी महिल मां लालबाग में पहुतसि हुन सां कंहिं विच वारे चङे ॻाल्हि कई त उन जे वजह सां तव्हां ॾे जेके गाॾियूं आयूं उहे तव्हां लाइ झेड़े ते बीठा अथव। अगरि असां चयोसीं बाबा असां झेड़े ते न बीठा आहियूं असांखे बहराम ख़ान फ़ोन कई आहे त भाननि मूं मोटायो अथई असां उन वजह सां बीठा आहियूं। छोकिरी छोकिरो खयूं थो त असां वठी अॻिते रवाना थींदासीं। अगरि जेको आहे सो असां झेड़े लाइ न आहियूं बीठा। असां असांखे अदल खपे चङो जेको जो पंहिंजा पैसा खाई विच में असांखे पंहिंजो इंसाफ़ खपे। पैसा बहराम ख़ान वॾेरो ऐं ज़फ़र सोलंकी वॾेरो मास्टर जेको आहे उन पैसा खून जा 40 लख वठी बहराम ख़ान खां पाण खाधा अथनि मिली। जॾहिं मुंहिंजा ॾोही न त विच में न मुंहिंजो फरियादी आंदुनि न मूं भेण खे आंदुनि। विच में पैसा इन 2 धुरियुनि छो हुन भरिया छो आहिनि मूंखे खाधा छो आहिनि। खून त मुंहिंजो भाउ छो हो न। मुंहिंजे भाउ जो मां त चङो करे हुन ॾे न्याणी मेड़ कयोसि। मुंहिंजो चङो ई मुंहिंजी खल ई मुंहिंजो अदल इंसाफ़ कर मुंहिंजे अॻ में अची। असांखे हाणे इंसाफ़ खपे। असांखे इंसाफ़ खपे।